मौसम जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 28 अगस्त यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान मुल्क भर में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुशू वीलो खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे अगरि ॾिसी रहिया हो त उनखे फॉलो लाइक इन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कजो जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। अॼु 28 अगस्त 24 खां 36 कलाकनि जे दौरान जेकी मौसम जी सूरत हाल रहंदी तव्हांखे असां अपडेट ॾींदासीं। पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शुमाली पंजाब में बरसाति जा इम्कान आहिनि ऐं KPK ऐं जेको आहे बाक़ी जनूबी पंजाब ऐं बलूचिस्तान ऐं सिंध जा साॻी मौसम रहंदी। मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। जनूबी पंजाब बलूचिस्तान ऐं सिंध में मौसम साॻी रहंदी, मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। बाक़ी कोहाट मरी ऐं KPK दीर इन इलाइक़नि में जेको आहे बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी सिंध पंजाब बलूचिस्तान यानी इन्हनि में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। पंजाब जनूबी पंजाब में बक़ाया जेका बि मौसम जी सूरत हाल हूंदी आहे रोज़ानो असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। अॼु बि सिंध जी साॻी सूरत हाल रहंदी, जीअं कल्ह मौसम हुयो अॼु बि साॻियो हाल साॻी मौसम रहंदी। ऐं नेक्स्ट एपिसोड ऐं जेका असांजी मौसम जी अपडेट ईंदी रहंदी उहो तव्हां ताईं पुॼाईंदा रहंदासीं। इन जे करे चवंदा आहियूं सब्सक्राइब ऐं फॉलो ज़रूरु करे छॾियो जीअं हर मौसम जी अपडेट तव्हांखे मिली सघे। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।